खेप्रो मां ख़बर ॾींदा हलूं त खेप्रो लॻ टे पोरियतनि जे कखाऊं अजन खे भाउ ॿ बकरियूं टे गाभियूं सड़न समेत घरनि अंदरि पयल न्याणियुनि जे ॾेज समेत अलह तलह सड़ी रख जो ढेर बणिजी वियो। हथूंगो जे ॻोठ कालू राजड़ में ॿारनि पारां कचरे खे ॾिनल भाउ टे पोरियतनि निर्मल ओड रमेश कुमार ऐं नारायण ओड जे कखाउनि अजन खे वकोड़े वई, जंहिं सबबि घरनि अॻियां ॿधल ॿिनि बकरियुनि ऐं टे गाभियुनि समेत कखाऊं घरनि अंदरि पयल न्याणियुनि जे ॾेज समेत अनाज ऐं समूरो अलह तलह सड़ी रख जो ढेर बणिजी वियो। बाहि सबबि मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल पोरियतनि चूंडियल नुमाइंदनि समेत आला इख्तियारनि खां वार जी अपील कई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।